श्याम बनवारी मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी, गिरधारी श्याम बनवारी। 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 मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम दे। मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी बनवारी। गिरधारी श्याम 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 बनवारी। हाँ गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधारमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। ओ गिरधारी श्याम बनवारी। 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 हाँ गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। हाँ गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। हो मेरो राधा
गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल 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 मेरो है। हाँ श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। 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 श्री बांके बिहारी नंदलाल श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। 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 हाँ श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। हाँ गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। हो गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। हो गिरधारी श्याम बनवारी। गिरधारी श्याम बनवारी। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। एक अर्ज मेरी सुन लो दिलदार कन्हैया। 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 कर दो अधम की नैया भव पार कन्हैया। कर दो अधम की नैया भव पार कन्हैया। अच्छा हो या बुरा हो परदास हूँ तुम्हारा। अच्छा हो या बुरा हो परदास हूँ तुम्हारा। मेरी जिंदगी का तुम पर है भार कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो
दिलदार है कन्हैया। हाँ एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार है कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। करुणा निधान करुणा करनी पड़ेगी तुमको। करुणा निधान करुणा करनी पड़ेगी तुमको। निधान करुणा करनी पड़ेगी तुमको प्यारे। करुणा निधान करुणा करनी पड़ेगी तुमको, वरना ये नाम होगा बेकार है कन्हैया। दिलदार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार है कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार है कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। वो शबरी के जूठन के गुण गाने वाले, वो शबरी के जूठन के गुण गाने वाले। सुदामा के तंदुल झपट खाने वाले, सुदामा के तंदुल झपट खाने वाले। वो शबरी के जूठन के गुण गाने वाले, वो शबरी के जूठन के गुण गाने वाले। सुदामा के तंदुल झपट खाने वाले, सुदामा के तंदुल झपट खाने वाले। वो कर्मा की खिचड़ी पे हद करने वाले, कर्मा की खिचड़ी पे हद करने वाले। वो कर्मा की खिचड़ी पे हद करने वाले। वो कर्मा की खिचड़ी पे हद करने वाले। लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले लगा ले। वो शबरी सी प्रीति नहीं शाम हम में, वो शबरी सी प्रीति नहीं शाम हम में। सुदामा सी भक्ति नहीं शाम हम में। सुदामा सी भक्ति नहीं शाम हम में। वो कृष्णा सी विरहा हमें भी चखा ले, वो कृष्णा सी विरहा हमें भी चखा ले। वो कृष्णा सी विरहा हमें भी चखा ले। वो कृष्णा सी विरहा हमें भी चखा ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले हमें भी चरण से लगा हाँ ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले। लगा ले हमें भी चरण से लगा ले। वो नरसी की हुंडी को भर देने वाले, वो नरसी की हुंडी को भर देने वाले। वो कृष्णा की विपदा को हर लेने वाले, वो कृष्णा की विपदा को हर देने वाले। हो केवट की नैया को तुम खेने वाले, हो केवट की नैया को तुम खेने वाले। हो केवट की नैया को तुम खेने वाले। हो केवट की नैया तो तुम खेने। लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले।
लगा ले हमें भी चरण से लगा ले हमें भी चरण से लगा ले। जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल। हाँ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, प्यारो राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, प्यारो राधा रमण हरि बोल। ओ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। बोलो राधे राधे श्याम राधे, श्री 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 राधे राधे श्याम राधे, जय राधे 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 राधे। जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, बोलो सतगुरुदेव भगवान की जय। वंदो वाणी विनायक वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की। कथारंभ होत है आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर संतन की जय। सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव 11 गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों, माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। सर्व सतगुरु जी सनकादि जी, भगवान श्री नारद जी दालवे जी, भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि, बाबा 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 साहिब की जय। तव्हां बि मज़े में वेठा आहियो, सभु हिन जे सिर ते पाण ई वेठो जय जयकार मनाईंदो, मंत्र पाण ई पढ़ंदो, मंगलाचरण कंदो। असांखे त बसि हथ ते हथ रखी वेहणो आहे। हाणे तव्हां सभु कंदो मंगलाचरण, मां तव्हां सां गॾु चवाईंदुमि हरे राम। हा भाई तैयार थी वञूं। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी, ओम कृष्णाय हरये प्रणत गोविंदाय, ओम नाम संकीर्तनम प्रणामो तम हरियो। सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा। वरी बीता रहो भाई, ॾिसूं वरी चए थो कि नथो चए न, थोड़ी थोड़ी ॻाल्हि में ईअं तव्हां भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंशी पीतांबरा पूर्णेन्दु सुंदर
कृष्णात परम हरिओ। राधे राधे। थोड़ा बेस दे दे, थोड़ा गेंद दे दे, थोड़ा सा वॉल्यूम दे दे। दरबार के सत्संग में यह प्रस्ताव पास हो जाए कि श्री राधा नाम की महिमा खास हो जाए, संगत को श्री जी की कृपा का एहसास हो जाए और ये मन सदा राधा चरणों का दास हो जाए। सब तो जानू ताता, हर श्वास में तेरा सिमरन तेरी याद रहे, इन खुमार भरी प्यासी आंखों को तेरी तलाश रहे। कितनी पवित्र पावन है भक्ति तेरी, इन धड़कनों में भी आवाज रहे। बोलो श्री वृंदावन बिहारी। ठीक। तो पहिरियों फरमाइशां कई वेंदियूं कि पहिरियों कथा कई वेंदी आहे? कथा। वरी टाइम बचे तो मूंखे दोस्त न ॾिजो भाई। सभिनि खां पहिरियों त कल्ह जो भॼन ॻाइणो आहे जेको तव्हां विसारे छॾियो आहे, जर्रे जर्रे में है झांकी भगवान की। कल्ह खां फरमाइश आहे इन भॼन जी, एकादशी में असां भुलिजी विया आहियूं, उहो अॼु ॻाईंदासीं। ठीकु आहे? अचोलो त मिटीअ जो आहे, कोई नई ॻाल्हि त आहे कोन। सुभाणे बि ॻायो वेंदो त काई ॻाल्हि न आहे। ऐं वाट वेंदे गोपाल त ॾाढा बार मिलियो आहे तव्हांखे, हा न? अच्छा अच्छा। हाँ हाँ, वो कल गायो से जो साईं रे, कल गायो न साईं रे दुखड़ा दर्द मिटाई, कल त गायो आहे उहो, वरी था ॻाराइण चाहिनि छा? त न मामा लाइ चए थी खटाक सां बंदि करे छॾियो हूं, कंप्लेन आई आहे। मामा न भाउ आंगुरनि में बिजली हलंदी अथसि, हेॾो गायत्री मंत्र हले मता न कोई भॼन गाए, मता न करे, ईअं बिजली हलंदी अथसि, ईअं कोई ठका बंदि करे छॾींदो आहे। केॾी महिल त आरती बि न ॾेखारींदो आहे, जयकारो बि न ॾेखारींदो आहे। हरे राम। श्री रामचरित मानस बालकांड दोहा क्रमांक। दादा जन त अॼु बि न आया आहिनि। कीअं कजे? हिकु ॾींहुं अचनि था वरी एब्सेंट था कनि पिया। ताराचंद आया आहिनि, ताराचंद, ताराचंद हाजिर हो न आया आहिनि ताराचंद। कीअं कजे? 5000 पेनाल्टी रखिजे, जेको हिकु ॾींहुं न अचे 5000 उनखे ताड़ियूं था वॼाए ॼण ॾींदा 5-5000 सभु। हा, जेके अचनि था उहे ताड़ियूं था वॼाइनि, भई लॻंदी त उन्हनि खे जेके न ईंदा। जेके नथा अचनि 2 ॾींहं 5-5000 हफ़्ता, वरी महीने में 3 ॾींहं कनि त 11000, चोथों ॾींहुं गेप कनि त 21000। उहो तव्हां सोचे हलो भैया। हरे राम हरे कृष्ण। असांखे न जो उहे सत कार्य में लॻायो, सुठे कम में, लेकिन जेब मां त निकिरंदा न तव्हांजे। हलो भाई। गुरजन लाज समाज बड़ देख सीय सकुचान, लाग बिलो कन सखन तन रघुबीर है और आन सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आवाज थोड़ा ठीक करो, गूंज रहा है बहुत आवाज। परंतु गुरुजनन जे लज सां ॾाढे वॾे समाज खे ॾिसी करे सकुचाइजी वई। लज थींदी आहे न, ख़बर अथव स्त्रियुनि जो सभिनि खां पहिरियों गहणो कहिड़ो थींदो आहे? हार, नथनी, कर्णफूल, कंगन, करधनी, पायजेब या पायल, कहिड़ो थींदो आहे सभिनि खां वॾो गहणो स्त्रियुनि जो? ॿुधायो। हाँ, हार, चंद्रहार। लज्जा स्त्रियुनि जो सभिनि खां वॾो गहणो जेको थींदो आहे आभूषण, उहो तो लज्जा। छोकिरा लज कनि छोड़े, वॾो शर्माए थो पियो। असांखे ईअं चवंदा आहिनि, हा शर्माए न, असां लाइ शर्माइण ॼण वॾो कोई ॼण अची करे धिकार लॻो।
ऐं माताउनि भेनरुनि खे कोई मस्ती करनि ॿार त चवंदा आहिनि तोखे लज शर्म कोन्हे? हरे राम। पर शास्त्रनि जी ॻाल्हि आहे कि स्त्रियों का आभूषण, सबसे बड़ा आभूषण लज्जा है। माता सीता ॾिसो लज थी करे, जगत जननी आहे लेकिन लज करे थी। श्री रामचंद्र खे हृदय में खणी सखियुनि जी तरफ़ ॾिसण लॻी। राम जी खे त दिलि जे सिंघासन में विहारे छॾियईं, अखियूं भले पंहिंजी सहेलियुनि ॾिठसि, लेकिन राम जी खे पंहिंजे हृदय रूपी सिंहासन ते विहारी। सजा तू ले अपना हृदय श्री राम के लिए, मेहमान बन के रह सके आराम के लिए। छो जो धर्मशाला है ना, हा न, परमानेंट तो वरी गोपाल जा चरण आहिनि। ठीकु आहे। श्री रामचंद्र जो रूप सीता जी जी छवि ॾिसी करे स्त्रियुनि पुरुषनि पलक हणणु छॾे छॾी, यानी अख छिंबे कोन थी पई अख, सभु एक टक उन्हनि खे ॾिसण लॻा, सीताराम जी जो दर्शन करण लॻा। सभु पंहिंजे मन में सोचनि था, संकोच था कनि ऐं मन ई मन विधाता खे निवृत में भरिजी वेनती था कनि त हे विधाता, जनक महाराज जी जेकी इहा जिद आहे, मूर्त आहे, उनखे तुरंत हरण करे छॾियो। असांजी अहिड़ी सुंदर बुद्धि उन्हनि खे ॾियो कि जंहिंसां बिना ई वीचार किए राजा पंहिंजो प्रण छॾे सीता जीअ जो विवाह राम जीअ सां करे छॾे। हाणे शब्दनि में ध्यानु ॾिजो। प्रजा चए थी त जनक जी की मूर्ता, मूर्ता यानी ना समझी। उन्हनि खे लॻे थो भाई राम जी जहिड़ो अगरि सुंदर राजकुमार वेठो आहे त पोइ धनुष जी जिद करण कहिड़ी ज़रूरत आहे, छॾे छॾनि। पर उन्हनि खे पतो न आहे कि जनक महाराज केरु आहिनि, केरु आहे राम जी केरु। छो जो इहे सोचनि था ॾाढो कोमल आहे राम जी, कीअं भञंदो धनुष। उन्हनि खे पतो न आहे कि सॼे ब्रह्मांडनि जी शक्ति उन्हनि जे हिकिड़ी बूंद जे बराबरि आहे। ऐं जनक महाराज की स्पर्धा इहा रखी आहे, इहो जेको धनुष यज्ञ रखियो आहे, स्वयंवर रखियो आहे, इहा बि भॻवान जी हिकिड़ी प्री प्लान्ड लीला आहे, पूर्व नियोजित लीला आहे। पहिरियों खां ई भॻवान जी इहा लीला ठहियल आहे। इन करे उहो धनुष घुमी करे उते पहुतो आहे। सीता जी जनक महाराज वटि पहुती आहे, विश्वामित्र राम जी खे वठी आया आहिनि। कीअं दाणो पाणी ठहियो आहे, कीअं तानो बानो बुनियो वियो आहे, ॾिसो त सही। काथे अयोध्या उतां वठी आया यज्ञ जे लाइ, वरी भॻवान ताड़का मारी, सुबाहु आहे हुननि खे ठीकु कयो, यज्ञ करायो, अहल्या जो उद्धार कयो, वरी भॻवान हिते अची पहुता। ॿुधायो, लेकिन उन्हनि भोलनि भालनि खे कहिड़ी ख़बर त ॾिसण में जेतिरा ई कोमल आहिनि ओतिरो ई अनंत बलशाली बि आहिनि। चओ हरे राम। कोई बलशाली हूंदो आहे त कोमल नज़र न ईंदो आहे, ऐं कोमल हूंदो आहे त वरी बलशाली न हूंदो आहे, हा न। इन करे स्त्रियुनि खे भॻवान कोमलता ॾिनी त पुरुषनि खे वरी बल ॾिनो। त अलॻि अलॻि गुण, लेकिन राम जी कोमल खां बि कोमल ऐं बलशालीअ खां बि बलशाली। तॾहिं त भॻवान हिरण्याक्ष खे हिकिड़ी चमाट हणी करे उद्धार कयो। लक्ष्मी माता खे लॻंदो अरे मुंहिंजा स्वामी केॾा कोमल आहिनि, चरण दॿाइनि थी त ईजाव न अचनि, सूर न थियनि, दॿजी न वञनि, मां धीरे धीरे थी दॿायां। भॻवान खिलण लॻा कि इनखे बसि ओतिरो ई थो नज़र अचे। तॾहिं भॻवान इहा लीला करे ॾेखारी। कबीर साहब चवनि था, कमलापति कमला नहीं जाना, धर्म पत्नी अञा महिमा नथी ॼाणे भॻवान जी, त तव्हां असां छा सुञाणंदासीं भाई। हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव। हाणे बि अरदासियूं था कनि त जनक बाबा पंहिंजो प्रण छॾनि, शादी कराइनि सीता जीअ सां। संसार उन्हनि खे भलो चवंदो, छो जो इहा ॻाल्हि सभिनि खे सुठी लॻंदी आहे। जिद हठ करण में आख़िर अंदरि सड़ंदो, हृदय जलंदो। सभु माण्हू इन ई लालसा में मगन थी रहिया आहिनि कि जानकी जी जे लाइक़ु अगरि घोट आहे त उहो सांवलो सलोनो भॻवान श्री राम ही आए। श्री राम सीताराम राधे श्याम। तरी राजा जनक महाराज बंदी जन भाटन खे सॾु करायो ऐं वंश जी आईंदे हलिया।
राजा चयो त वञी करे मुंहिंजो प्रण सभिनि खे चवो। भाट हलन उन्हनि जे हृदय में घटि आनंद न हो। जेके ॻाईंदा हलंदा आहिनि गायक सिंगर्स वग़ैरह, भाट ऐं ॿियो कीरत ॻाईंदा आहिनि, महिमा ॻाईंदा आहिनि, अहिड़ा बंदी जन ॾाढा उन्हनि जा नाला हूंदा आहिनि जेके सुञाणंदा आहिनि त हिन रघुवंश में कहिड़ा कहिड़ा राजा थिया आहिनि, कहिड़ी कहिड़ी उन्हनि जी महिमा आहे, उहे ॻाईंदा आहिनि। जीअं असां संतनि जा गुण ॻाईंदा आहियूं न, त अहिड़ी तरह सां भाट जेके गायक हुया ॾाढो ख़ुशि थिया, छो जो अॼु कंहिंजी महिमा था ॻाइनि, भॻवान जी महिमा था ॻाइनि। उहे श्रेष्ठ वचन चवनि था त हे पृथ्वी जी पालना करण वारा सभु राजा, ॿुधो असां पंहिंजी ॿाहूं खणी करे जनक महाराज जो विशाल प्रण था चऊं। बोले बंदी बचन बर सुनहु सकल महिपाल। पन पे देह कर कहि हम भुजा उठाए विशाल सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय जय। बोलो भाई सब संतन की जय 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 जय। राजाउनि जे ॿाहुनि जो बल चंद्रमा आहे, शिव भॻवान जो धनुष राहु आहे, भारी आहे, कठोर आहे, सभिनि खे पतो आहे। वॾो भारी योद्धा रावण ऐं बाणासुर बि हिन धनुष खे ॾिसी करे चुपके चुपके हलंदा ठहिया। खणण त दूर, छुअण जी हिमत बि न कयो। हाणे ॿुधायो, उते रावण ऐं बाणासुर बि आया हुआ। बाणासुर कहिड़ा ॿुधा ख़बर अथव? भागवत में न कथा ॿुधंदा आहियो बाणासुर जी? हा भाई, बाणासुर शिव भगवान जो भक्त, घणी बाहूं हुयूं उनखे, 1000 आर्म्स। भुलिजी आओ, जंहिंजी धीअ सां कंहिंसां शादी थी हुई, उनजी धीअ जो नालो छा हुयो? हा, हाणे उषा काल थियो आहे तव्हांजे ज्ञान जो, यानी सुबुह थी आहे। कंहिंसां विवाह थियो उषा जो? अनिरुद्ध सां। अनिरुद्ध महाराज केरु हुया? श्री कृष्ण जा पोटा। उन्हनि जी शादी थी, भयंकर युद्ध थी, भोले बाबा भी आया, उबासिन वारो तीर हलायो भगवान कृष्ण। सभु भुलिजी था वञो, तव्हां बि वेसर खाधा थी आहियो मूं वांगुरु। 996 बाहूं भगवान अलॻि करे छॾियूं अभिमान जे करे, 4 बचाए रखियूं शिव भगवान जी कृपा जे करे। वरी उन जे धीअ सां भगवान पंहिंजे पुट जो करायो विवाह। छा करायो? पोइ थी वई वाह वाह, बोलो श्री वृंदावन। हा, उनजी साहेड़ी हव देवी चित्रलेखा, कथावाचिका न, ॿी हिकिड़ी उहा माया ॼाणंदी, विद्या ॼाणंदी। त उहे बाणासुर 1000 बाहुनि वारा सनानु पियो करे रावण हिकिड़े वॾे नदीअ या समुद्र में सनानु पियो करे। दशानन अचानक ॾिठई त पाणी गायब थी वियो। अरे, पाणी वहंदो वियो, अचे ई कोन थो पियो, पाणी काॾे हलियो? की साम्हूं त ॾिसो, 1000 बाहुनि वारे 1000 बाहुनि सां बाणासुर पाणी रोके छॾियो। रावण चुपचाप उतो हलंदो थी वियो। चओ हरे राम। यानी अहिड़ा अहिड़ा बि भगवान वीर ठाहिया आहिनि, कंहिंजो कंहिंजो अभिमान टिकाए न रखियो। बाणासुर खे ॾिसी करे अभिमान रावण जो वियो, त वरी बाणासुर खे अभिमान थियो त कृष्ण भगवान उनजो बि अभिमान तोड़े छॾियो। छो जो हरि जी अहंकार न भावई, भगवान खे काई शइ न वणंदी आहे त उहो अहंकार। दीन थी किरी पए भगवान जे चरणनि में, आह, त भगवान सभु गुनाह माफ़ करे छॾींदा आहिनि। कपट भगवान खे न वणंदो आहे, अंदरि कुझु ॿाहिरि कुझु। ऐं ॿियो अभिमान न वणंदो आहे। इहे शयूं भगवान खे पसंदि न ईंदियूं। बाक़ी त भगवान दयालु ॾिसनि था, असां जन्मनि जा अपराधी आहियूं, केरु बचियल आहे? हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। शिव भगवान जे कठोर धनुष खे अॼु उन राजसभा में जेको बि तोड़ींदो, टिनी लोकनि जे जीत सां गॾु उनखे जानकी जी बिना कंहिं विचार जे हठ पूर्वक वरण कंदी। प्रण ॿुधी करे सभु राजा ललचाइजी विया। अभिमानी जेके हुया, घमंडी,
मन में ॾाढो तमतमाइण लॻा, कमर कसे करे अकुलाए करे पंहिंजे इष्ट देवनि खे सिर निवाए करे हलिया। पर उन्हनि खे पतो न आहे सभिनी इष्टनि जो बि इष्ट श्री राम हिते पाण विराजमान आहे। तमक करे वॾे ताव सां शिव भॻवान जे धनुष खे ॾिसंदा हलनि था, निगाह जमाए करे पकड़नि था, करोड़ों तरह सां जोर था लॻाइनि। पहिरियों त सम्झनि पिया ईअं खणी वठंदासीं, न खणी सघियासीं, हिकु हथु वरी ॿियों हथु, ॾहनि नहनि जो जोर लॻायूं, ताक़त लॻायूं, हाहाकार कयूं, पोइ खजिजे ई कोन थो पियो। ऐं जेके राजा समझदार आहिनि उहे धनुष जे साम्हूं ई नथा वञनि। चओ हरे राम, कि हिनखे मनुष्य न खणी सघंदो, हिनखे त भॻवान ई खणी सघंदो। उहे मूर्ख राजा किटकिटाए करे तमक करे धनुष खे पकड़नि था, परंतु जॾहिं नथो खणिजी सघे धनुष त लजाए करे वीचारा हली था वञनि, शर्मसार था थियनि, यानी बेइज़ती कराए था अचनि। वरी वीरनि जे भुजाउनि जो बल पाए करे उहो धनुष वधीक खां वधीक भारी थींदो थो वञे पियो। चओ हरे राम। तमक धरे धन मूड़ नृप उठे न चले लजाए, मन हो पाए भट बाहु बल अधिक अधिक गरुआए। सियावर रामचंद्र की जय जय उमापति, महादेव की जय जय पवन सुत, हनुमान की जय जय बोलो भाई। सर संतन की जय 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 जय। तॾहिं 10,000 राजा ध्यान ॾिजो हिक ई बार धनुष खे खणण लॻा। घणा राजा? अरे इहो छा था कयो भाई? 10,000 राजा। हा, पहिरियों असां खणंदासीं, पोइ पाण में युद्ध कंदासीं। असां 10,000 खणूं था, कोई नथो खणी सघे त ॿिए कंहिंखे बि न खणणु ॾींदासीं। पाण में युद्ध कंदासीं, भले कटी मरी वेंदासीं, पोइ जेको बचियो छा थियो ॾिसी वठंदासीं। चओ हरे कृष्ण। लेकिन 10,000 राजा बि अगरि खणनि था त उन्हनि जे टाले बि धनुष नथो टलजे। शिव भॻवान जो धनुष कीअं हिलंदो? कीअं नथो हिले? जे कामी पुरुष जे वचननि सां सती माता जेकी हूंदी आहे, पतिव्रता देवी, उन जो मन कॾहिं बि चलायमान न थींदो आहे। चओ हरे राम। हाणे धरती माता जानकी माता जी माता आहे, उनखे पतो आहे कि असांजा दामाद बाबू भगवान रघुनाथ आहिनि, कि सीता जी जो विवाह कंहिंसां थींदो? श्री राम जी सां थींदो। त हाणे उन ई पकड़े रखियो अहिड़ो जोर सां कि 10,000 छा 10 लख अची वञनि तॾहिं बि न खणी सघनि। अहिड़ी हालत थी वई। ऐं बचपन में हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, सीता माता खेॾे पई, पोइ हिकु हथ में धनुष खणी किनारे रखी छॾियो। अरे इहो जनक महाराज ॾिसी वरितो कि जेके सैकड़ो माण्हू मिली करे नथा खणी सघनि, उहो हिन नंढी सी बालिका धनुष खणी करे ईअं रखियो। मतिलबु मुंहिंजी जेकी न्याणी आई आहे साधारण कोन्हे, इन में कोई देवीय शक्ति आहे। तंहिंजे करे हुनजे मन में वीचार आयो त मां शादी बि उन सां ई कराईंदुमि जेको अहिड़ो वीर हुजे, उहो बि धनुष खणी सघे, तॾहिं त जोड़ी ठहंदी। अहिड़ा स्वयंवर कया वेंदा। तॾहिं खां जनक महाराज जे मन में इहो वीचार आयो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। सब राजा वीचारा हसी मजाक उपहास जे योग्य थी विया, बेइज़ती कराया पंहिंजी। जीअं वैराग जे बिना सन्यासी मजाक जे योग्य थींदो आहे। चओ हरे राम। हाँ, सन्यासी कंहिंखे चइबो आहे? जंहिं घर परिवार धन दौलत परिवार सां जुड़ियल सभिनि खां जंहिं सन्यास वरितो, जंहिं पंहिंजी पगड़ियूं पहिरियों ई करे छॾियूं जीते जी, उनखे चइबो आहे सन्यासी। हा, अहिड़ो सन्यासी वञी करे लेन देन करे, वञी दुकानदारी करे, बैंकुनि में घुमे, पैसा घुमाए, हीअं करे, हा, त पोइ वरी सन्यासी त उहो उपहास जे योग्य थींदो, उनजी मजाक उॾाई वेंदी। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। त सम्झो उहो पाखंडी थियो। ईअं न सोचो कि सन्यासी, असांजी कहिड़ी ग़लति धारणा आहे कि कोई पाखंडी माण्हू अगरि संत जो वेश धारण करे ऐं अधर्म तो करे, लूट मार तो करे, शराब तो पिए। अहिड़ा कई माण्हू तव्हां ॾिठा हूंदा न, साधुअ जे वेश में जेके नशो कंदा आहिनि, हा न, पैसा मांगे मांगे करे
पाण खे भिखारी न ठाहे फ़क़ीर ठाहींदा आहिनि। गेरुआ वस्त्र पाए, रुद्राक्ष जी माला पाईंदा, तिलक लॻाईंदा, त्रिशूल खणंदा, पैसा मांगींदा, दारू पीअंदा, किरी पवंदा। पोइ असां छा चवंदा आहियूं, साधू थी करे दारू थो पीए। न, साधू दारू नथो पीए, पाखंडी साधुअ जो रूप बणायो आहे। असां केॾो ग़लति सोचींदा आहियूं। चवंदा आहियूं अॼुकल्ह संत पाखंडी थिया आहिनि। न भाई न, संत आहे त पाखंडी छो थींदो? अरे संत आहे त पाखंडी वरी कीअं थियो? उहो संत आहे त यानी पूरो पूरो संत आहे। 39 लक्षण भॻवान गीता में ॿुधाया आहिनि, त भागवत में बि ॿुधाया आहिनि 11 स्कंद में उद्धव महाराज खे। त उहो पाखंडी थी वियो? न न, पाखंडी संत जो भेष धारण करे आयो, जीअं कालने में संत जो भेष धारण करे आयो। असांजी केॾी उल्टी वीचारधारा आहे। आतंकवादी ईंदा आहिनि जॾहिं, ऐं सेना जी आर्मी जी ड्रेस पाए करे हिते हत्याऊं कंदा आहिनि, त असां ईअं न चवंदा आहियूं त आर्मीअ मारियो, ईअं चवंदा आहियूं न आतंकवादी आया उन्हनि मारियो, ईअं चवंदा आहियूं कि सैनिकनि मारियो। न, असांजे वीचारनि सैनिकनि जी ड्रेस कोड उन्हनि पाए करे धोखो ॾिनो असांखे, लेकिन संतनि जे ॿेरी असां भुलिजी वेंदा आहियूं। चओ हरे राम हरे कृष्ण। त इन्हनि खे पाखंडी चवणु खपे, इन्हनि खे छल करण वारो चवणु खपे, कपटी चवणु खपे। हरि बोल हरि बोल, श्री कृष्ण गोविंद। त हिते चवनि था न भाई कि राजा अभिमानी हुया, घमंडी हुया, उन्हनि पंहिंजी मजाक उॾाई। उन्हनि जो बस न हलियो। जीअं वैराग जे बिना सन्यासी मजाक जे योग्य थींदो आहे। सबन पभय जोग उपहासी, सबन पवे जोग उपहासी, जैसे बिन विराग सन्यासी, जैसे बिन विराग सन्यासी। हाँ जैसे बिन विराग सन्यासी। राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम। जीअं वैराग जे बिना सन्यासी उॾाइण जे लाइक़ु थी वेंदो आहे, हुनजी मजाक कई वेंदी आहे। अगरि सन्यासीअ में वैराग कोन्हे, कीर्ति विजय वॾी वीरता इन्हनि सभिनि खे उहे धनुष जे हथनि बरबस हारजी करे हलिया। केरु? राजा। राजा दिलि सां हारे करे उनजो तेज ख़तमु थियो, श्रीहीन थी विया। हथ प्रभ जेकी चमक हुई, तेज उहो ख़तमु थी वियो चेहरे जो। ऐं पंहिंजे पंहिंजे समाज में वञी करे वेठा। राजाउनि खे असफल ॾिसी करे जनक महाराज वीचारा व्याकुल थी विया ऐं अहिड़ा वचन चवण लॻा जेके क्रोध में भरियल हुआ। छा चवण लॻा कि मां जेको प्रण कयो हो उन खे ॿुधी करे काथों काथों देशनि देशनि जा अनेक राजा आया, दीप दीप जा देवता ऐं दैत बि मनुष्य जो शरीर धारण करे आया आहिनि। ॿिया बि कई रणधीर वीर आया आहिनि, परंतु धनुष खे तोड़े करे मनोहर कन्या, वॾी विजय, अति सुंदर कीर्तिअ खे पाइण वारो ॼण ब्रह्मा जी कोई ठाहियो ई कोन्हे, कंहिंजी रचना ई न कई आहे। यानी उहो वर काथे आहे जेको एॾी बहादुर, एॾी शक्ति ऐं वीरता सां भरियल हुजे, जेको धनुष खणी सघे। लॻे थो ब्रह्मा जी ठाहिण ई भुलिजी आहिनि। और सही ॻाल्हि आहे, ब्रह्मा जी थोरी न राम जी खे ठाहियो आहे। हा, राम जी ब्रह्मा जी खे ठाहियो आहे। कुंवर मनोहर विजय बड़ कीरत अत कमनीय, पावन हार बिरंच जन रचे उन धन दमनीय। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय जय।
जय। ॿुधायो हे लाभ कंहिंखे सुठो न लॻंदो, परंतु कंहिं बि शंकर भॻवान जो धनुष कोन चढ़ायो। अरे भाई, चढ़ाइण त पोइ जी ॻाल्हि, तोड़ण त परियों जी ॻाल्हि। हे तिर जेतिरी धरती बि न छॾाए सघियो, कोई हिलाए डुलाए न सघियो। हाणे कोई वीरता जो अभिमानी नाराज न थे। मां सम्झी वियुमि कि धरती वीरनि खां ख़ाली थी वई आहे। हाणे आशा सभु छॾे छॾे करे पंहिंजे घर हली वञो। ब्रह्मा जी सीता जो विवाह लॻे तो लिखियो ई कोन्हे। बाप रे, अहिड़ा अखर चई छॾिया। इहो केॾो अपमान आहे। राजाउनि खे चवण था मज़ाक सम्झी आहे। सॼी दुनिया भर जा राजा न आया आहिनि, देवता बि आया आहिनि, त रावण बाणासुर जहिड़ा बि अची विया आहिनि, दैत बि आया आहिनि। ऐं जनक महाराज चए तो हली वञो पंहिंजे पंहिंजे घर। केॾो अपमान आहे। सोचो, तॾहिं बि ॼमी वेठा आहिनि राजा, हिलन कोन था। लेकिन बुरो लॻो त लक्ष्मण महाराज, अॻिते तव्हां ॿुधंदो, अगरि मां प्रण थो छॾियां त पुञ थो वञे, इन करे छा कयां। कन्या कुंवारी रहे, अगरि मां ॼाणा हा कि धरती वीरनि खां ख़ाली थी वई आहे, शून्य थी वई आहे पृथ्वी, त प्रण करे मां पंहिंजी मजाक न उॾारायां हा, उपहास जो पात्र न ठहां हा। जनक महाराज जा वचन ॿुधी सभई स्त्री पुरुष जानकी माता जे तरफ़ ॾिसी करे दुखी थियण लॻा। परंतु लक्ष्मण जी तमतमाइजी आहे, उन जी भौहूं टेढ़ियूं थी वयूं, चप फड़कण लॻा, अखियूं क्रोध में लाल थी वयूं। लेकिन श्री रघुनाथ भगवान जे मर्यादा रूपी भव खां कुझु चई नथा सघनि। लेकिन जनक महाराज जा वचन उन्हनि खे तीर जे समान आर पार लॻी आहे। जॾहिं न रही सघिया, आख़िर भगवान श्री रामचंद्र जे चरणनि में सिर निवाए करे हाणे लक्ष्मण महाराज ॻाल्हायो। कह न सकत रघुबीर डर, लगे बचन जनबान, नाई राम पद कमल सिर, बोले गिरा प्रमाण, सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय जय जय। हाणे लक्ष्मण महाराज जा क्रोध भरियल वचन अॼु ॿुधंदो कि सुभाणे ॿुधंदो? सुभाणे ॿुधो न। 24 घंटा जे गुस्से में हूंदा लक्ष्मण महाराज त धरती न हिली वञे, ख़तरो थी वेंदो। थोरो घणो पढ़ी था छॾियूं भाई। चवनि था रघुवंशनि में कोई जाते हूंदो आहे, उन समाज में अहिड़ा वचन कोई नथो चई सघे। तव्हांखे बसि 10,000 राजा न, जाते राम जी वेठा हुजनि उन सभा में कोई अहिड़ा वचन न चए। अहिड़ा अनुचित वचन रघुकुल शिरोमणि श्री राम भगवान जे, भगवान मां थो चवां, श्री राम जी जे उपस्थितीअ खे ॾिसी करे जनक जीअ चया आहिनि। जनक महाराज खे जी जोड़नि था पोइ बि, हा न, चओ हरे राम। छा चयो जनक महाराज? चवनि था सुकृत चांहि जो पन परिहरऊं, कुंवर कुवार रहूं का करहूं, जो जन तेऊ बिन भट्ट भुबी भाई, तो पन करी होते न हसाई। धरती ख़ाली थी वई आहे चवनि था वीरनि खां। लक्ष्मण जी खे ॾाढी इहा दुखदाई ॻाल्हि लॻी। चवनि था राम जी वेठा आहिनि, तव्हां ईअं था चओ कि धरती ख़ाली थी वई आहे? अहिड़ी करोड़े धरतीअ खे संभालण वारा मुंहिंजा रघुनाथ हिन सभा में वेठा आहिनि। हे सूरज कुल रूपी कमल जा सूरज, ॿुधो मां सुभाउ सां ई थो चवां, कुझु अभिमान करे नथो चवां। अगरि तव्हांजी आज्ञा मिले त मां त, लक्ष्मण जी चवनि था मां त राम जी जो सेवक आहियां, हुननि जो दास आहियां। मां में त हुननि जी थोरी सी रती भर शक्ति आहे जेकी, उन्हनि जी कृपा सां मां चवां थो, अगरि तव्हां उन्हनि जे सेवक खे मूंखे ई चवंदो मुंहिंजे मालिक तक त पोइ अचिजो। कि ॿुधो भाई, मां अभिमान करे नथो चवां, अगरि तव्हांजी आज्ञा पायां भगवान रघुनाथ जी, त हे धनुष न, हे सॼो ब्रह्मांड, हे 14 लोक, हे क्रिकेट जे बाल वांगुरु, गेंद वांगुरु खणी करे उनखे खणी छॾियां, ऐं नंढे कचे मटके वांगुरु ठका करे फोड़े छॾियां। सुमेर पर्वत खे ईअं मूरीअ वांगुरु मां तोड़े थो सघां। हे भगवान, तव्हांजे प्रताप जी महिमा सां हे वीचारो पुराणो धनुष त कहिड़ी शइ आहे। ईअं सम्झी करे हे नाथ आज्ञा हुजे त मां कुझु खेल कयां, उनखे बि ॾिसो।
धनुष खे कमल जे डंडीअ वांगुरु चढ़ाए करे उनखे 100 योजन यानी 1200 किलोमीटर तक डुकाईंदो खणी वेंदा। हे नाथ, तव्हांजे प्रताप जे बल सां धनुष खे हे बरसाती छतो हूंदो आहे न, जे खुंबी हूंदी आहे, ॾिठी अथव न, खुंबी चवंदा आहिनि, जेकी गोल गोल मथे कैप टाइप हूंदी आहे, वाइट कलर जी हेठि डंडी हूंदी आहे न, उनखे चइबो अथव कुकुर मुते, बरसाती छते। त उन खुंबीअ वांगुरु मां तोड़े छॾियां। अगरि ईअं न कयां त प्रभुअ जे चरणनि जी कसम आहे, वरी मां धनुष ऐं तरकस खे कॾहिं हथ में बि न खणंदुमि, यानी मां अस्त्र शस्त्र छॾे छॾींदुमि। केवल इहो धनुष न छॾींदुमि, माने क्षत्रियुनि जो जेको कर्म आहे उहो छॾे छॾींदुमि। यानी एॾो भरोसो आहे, वाकई शेषनाग जे मस्तक ते त इहा धरती टिकियल आहे की न? ही धरती काथे टिकियल आहे भाई? शेषनाग जे मस्तक ते। सही त चवनि था लक्ष्मण जी, सॼो भार त हुननि जे मथां आहे, थोरो सो हिलाए छॾनि त जय गोपाल थी वञे। चवनि था मूं में त कुझु बि कोन्हे, मूं में त हिकु बूंद आहे, मुंहिंजा मालिक त बगल में वेठा अथव मुंहिंजा, जंहिंमें अनंत गुना शक्ति आहे। तोरों छत्र कदंड जिम तव प्रताप बलनाथ, जो न करो प्रभु पद सपत, कर न धरो धन बाथ, सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। जी लक्ष्मण महाराज गुस्सो कयो, थोड़ो सो क्रोध भरिया वचन चया, धरती ढगमगाइण लगी, दिशाउनि जा हाथी कांपण लगा, सब माण्हू सब राजा ढिजी विया। सीता माता जे हृदय में ॾाढी प्रसन्नता। जनक महाराज खे संकोच थियो कि अरे हिन सभा में हिकिड़ा राम जी त वेठा आहिनि, लक्ष्मण जी, सॼी सभा खाली न आहे, भले ॿिया जेके बि आया आहिनि वीचारा निर्बल आहिनि, लेकिन राम जी वेठा आहिनि। चओ हरे राम। 253 253 दोहा संपन्न थिया। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। इन भजन में ब्रह्म ज्ञान भी तव। नामदेव महाराज जी कथा जो, मीराबाई जो नांग जे रूप में कृष्ण जो दर्शन कर, प्रेम भक्ति भी आ कि कीअं मीरा भक्ति करे भगवान के हर जगह ॾिठो। सूरदास बिना अखियुनि जे ॾिठो। गुरु नानक महाराज ब्रह्म ज्ञान जे द्वारा जाते काथे ॾेखारियो ॾिठो। पता नहीं क्या कर रहा है। हरे राम। जरी जरी में है झांकी भगवान की, जरी जरी में है झांकी भगवान की। किसी सूझ वाली आंख ने पहचान की, किसी सूझ वाली आंख ने पहचान की। जरी जरी में है झांकी भगवान की, जरी जरी में है झांकी भगवान की। नामदेव ने पकाई, नामदेव ने पकाई, रोटी कुत्ते ने उठाई, रोटी कुत्ते ने उठाई। पीछे घी का कटोरा लिए जा रहे, पीछे घी का कटोरा लिए जा रहे।
प्रभु रूखी तो न खाओ, प्रभु रूखी तो न खाओ, थोड़ा घी तो लेते जाओ, थोड़ा घी तो लेके जाओ, क्यों मुझसे हो रूप छुपा रहे, क्यों मुझसे हो रूप छुपा रहे, तेरा मेरा एक नूर, तेरा मेरा एक नूर, फिर काहे को हजूर, फिर काहे को हजूर, तूने शक्ल बनाई है श्वान की, मुझे ओढ़नी उड़ा दी इंसान की, जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। निगाह मीरा की निराली, निगाह मीरा की निराली, पी के जहर की प्याली, पी के जहर की प्याली, ऐसा गिरधर बसाया हर श्वास में, ऐसा गिरधर बस हर श्वास में, जब आया काला नाग, जब आया काला नाग, बोली धन्य मेरे भाग, बोली धन्य मेरे भाग, कृष्ण आए मेरे सांप के लिबास में, कृष्ण आए मेरे सांप के लिबास में, आओ आओ बलिहारी, आओ आओ बलहारे, आओ आओ बलिहारी, आओ आओ बलहारे, ओ काले कृष्ण मुरारी, काले कृष्ण मुरारी, हाँ काले काले कृष्ण मुरारी, काले कृष्ण मुरारी, हाँ बड़ी करुणा है करुणा निधान की, बड़ी करुणा है करुणा निधान की, किसी सूझ वाली आंख ने पहचान की, जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। गुरु नानक कबीर, गुरु नानक कबीर, नहीं जिनको नजीर, नहीं जिनको नजीर, पत्ते पत्ते में था देखा भगवान को, पत्ते पत्ते में था देखा भगवान को, नजदीक और दूर, नजदीक और दूर, वही हाजरा हजूर, वही हाजरा हजूर, ऐसा ज्ञान समझाया इस जहान को, ऐसा ज्ञान समझाया इस जहान को, नथा सिंह ये जहान, नथा सिंह ये जहान, होवे शहर या वीरान, होवे शहर या वीरान, मेहरबानियां हैं उस मेहरबान की, बानिया है उस मेहरबान की, किसी सूझ वाली आंख की, जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की।
किसी सूझ वाली आँख ने पहचान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की। जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। चोला माटी के है राम अज वाट वेंदे वेंदे, हाँ ना, ये बाकी रहना ना भजन। हाँ हाँ वो भी आ ना जाओ। हाँ शुरू कर, लिरकस कड़ी रख, लिरकस। साजन आयो री सखी, मैं तो तोड़ूं मोतियन रोहार। लोग जाने मैं मोती चुनूं, लेकिन मैं तो झुक 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 करूं जोहार। कान्हा को लोग जाने मैं मोती चुनूं, झुक झुक करूं जोहार। नमस्कार। ऐरी सखी मंगल गाओरी, हिरी सखी मंगल गाओरी। धरती अमर सजाओरी, धरती अंबर सजाओरी। निकलेगी आज मेरे पी की सवारी, उतरेगी आज मेरे पी की सवारी। ऐरी कोई काजल लाओरी, ऐरी कोई काजल लाओरी। मोहे काला टीका लगाओरी, मोहे काला टीका लगाओरी। उनकी नजर से दिखूं मैं तो प्यारे, उनकी नजर से दिखूं मैं तो प्यारी। ओ लक्ष्मी दीवारो नजर उतारो, आज हरि मेरे घर आएंगे, आज हरि मेरे घर आएंगे। चौक पुराओ, चौक पुराओ, माटी रंगाओ, आज कृष्ण मेरे घर आएंगे, आज कृष्ण मेरे घर आएंगे। ओ रंगों से रंग मिले, रंगों से रंग मिले। नए नए ढंग खिले, नए नए ढंग खिले। खुशी आज द्वार मेरे डाले है तेरा, खुशी आज द्वार मेरे डाले है डेरा। खुशी आज द्वार मेरे डाले है डेरा।
खुशी आज द्वार मेरे डाले है डेरा। पीहू पीहू पपीहारटे, पीहू पीहू पपीहारटे, कोयल जपे, कुहू कुहू कोयल जपे। आंगन आंगन है परियों ने घेरा। आंगन आंगन है परियों ने घेरा। अनहद नाद बजावो री सब मेल, आज पिया घर आए हैं। आज मेरे पिया घर आवेंगे। राधे श्याम, राधे श्याम, मेरे श्याम श्याम राधे राधे गोविंद राधे श्याम। राधे राधे गोविंद राधे। राम 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 सीता राम 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 राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 राधे। जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। ओम हरि ओम। भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों सद्भाव न हो। में विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। 2 मिनट धीरज धारण करे वेजो। थोड़ो सो विशेष सूचना। कथा विश्राम होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर राम चंद्र की जय। उमापति महादेव देव की जय। पवन सुत हनुमान हनुमान की जय। बोलो भाई। सरसंतन की जय। अज एक अमोल मोटवानी जो हैप्पी हैप्पी बर्थडे। एकता आडवानी गुड़िया जो लक्ष्मण भैया जी उन्हनि जो भी हैप्पी हैप्पी बर्थडे आ। उन्हनि खे भी आशीर्वाद मिले। प्रभु सदा कृपा कन तन मन निरोग ऐं शुद्ध प्रेम भक्ति योग जन ऐं असांजे दरबार जा सेवादारी श्रीचंद चावला जिन जे पुण्य तिथि जे उपलक्ष्य में अॼु प्रभु जे प्रसाद सेवा जी अॼु आयोजन कयो आहे। चावला परिवार
चावला परिवार में भगवान खूब भंडार भरपूर रखन, सदा सदा प्रेम भक्ति जो दान जन। ऐं विशेष सूचना ध्यान ॾेई ॿुधिजो कि असांजे चकरभाटा में सिंधी एकता दिवस जेको मनायो वेंदो आहे 12, 13, 14 जनवरी, त 12 तारीख़ खां कार्यक्रम आरंभ थी वेंदो ऐं भाई साहब खूबचंद साहब संत दरबार में गुरु ग्रंथ साहिब जो आगमन पाठ साहब अखंड पाठ रखियो वेंदो ऐं सत्संग कीर्तन हलंदो सुबह जो 9 बजे, शाम जो 5 बजे नामदेव जग्यासी संतन जे द्वारा। वरी 13 जनवरी चओ जय श्री कृष्ण सुबह जो 10 खां 12 असांखे भी मौक़ो मिलियो आहे सत्संग कीर्तन जो ऐं हर कीर्तन खां पोइ भोजन प्रसाद भी थींदो, उहो भी स्वीकार कजो प्रभुअ जो। ऐं संत ईंदा असांजा बड़ौदा वारा संत प्यारा, उन्हनि जो दर्शन सत्संग जो लाभ वठिजो। 14 तारीख़ भोग साहब पवंदो सुबह जो 10:30 बजे खां। बोलो बाबा प्रेमदास साहिब की ठीक आहे। इहा ॻाल्हि हाणे हिते ऐं सुभाणे भी कीर्तन सत्संग झूलेलाल मंगलम में मंझंदि जो 12 खां 2 ताईं वाधवानी परिवार जे द्वारा साईं कृष्णदास जन कंदा ऐं प्रभुअ जो भोजन प्रसाद भी स्वीकार कजो। ऐं उन्हनि जे वाधवानी परिवार में भी मंगल कार्य आहे जंहिंजे उपलक्ष्य में अॼु भी उन्हनि माता जो जागरण रखियो आहे हाणे 6-7 बजे खां। वाह आयो लाल सबई चओ झूलेलाल। असांजे सिंधी समाज में खूब प्रेम रहे, भक्ति रहे। हाज़िर आहियूं बिल्कुलु गॾु मिली करे। हा कृपा कयासीं न, टई कयासीं। हा हा हाणे ॿी ख़ुशि ख़बर कि असांजे विच में तव्हां जिन जो दर्शन करे रहिया हो, न केवल पालनपुर में, न केवल गुजरात में ऐं न केवल भारत देश में, सॼे संसार में असांजे सिंधी समाज जा पहिरियों सभिनि खां पहिरियां ऐं पहिरियों नंबर सॼे संसार जा महान हास्य कलाकार, महान गायक श्री परमानंद जासीगन, जेको सिंधी भाषा में हिननि पंहिंजे संस्कृतिअ खे पंहिंजे हुनर कला विद्या सरस्वती माता जे देन जे द्वारा जेको उजागर कयो आहे। ओ हो कि करोड़े करोड़े कॉमेडी शो एक तरफ ऐं साईं जन अकेला सॼे संसार में उन्हनि वञी करे। साईं घणा देश थी आया हो साईं ॿुधायो पिया? 36 देश छत्तीसगढ़ में आया आहिनि त 36 देश असांजे दुनिया जा थी आया आहिनि ऐं पंहिंजा अजब इन्हनि अनुभव ॿुधाया। जॾहिं असां अमरावतीअ में साईं जन जे चरणनि में वेठासीं त उन्हनि पंहिंजी जीवनी भी ॿुधाई कि मां कलाकार न ठही हुयुमि। ॾिसो माण्हूअ खे हिकिड़ो धीरज रखणु खपे ऐं ॿियो महिनत करणु खपे। चवनि पिया मां चांहि भी विकिणी आहे, ऑटो रिक्शा भी हलाई आहे। साईं माफ़ कजो, मां तव्हांजो माइक तो उठा न बांवरे। हाँ बढ़िया वाली माइक से। जीवन जी सच्चाई है। 30 रुपए महीने ते होटल ते मां को प्लेटूं मलियूं ऐं केॾी महिल नौकरी आहे पोइ होटल ते नौकरियूं कर त पोइ हुते गाॾियूं खाइणियूं पवंदियूं आहिनि। भले चाहे देरि सां मूंखे सेठ ॾे भई हुनखे ॾेई अचे, पर गाॾियूं त मूंखे ॾींदो न। पोइ अम्मा जो मां दादलो हूंदुसि, पोइ वीचारी घर जे ॿाहिरि कोयर उहे रधे ॾींदी देगड़ीअ में, हिते ई विकिण। पोइ टके टके जो पन पैसे पन विकिणंदो हुअसि। उन खां सवाइ कॾहिं उहे गजरूं कोन थींदियूं आहिनि, उहे रधे ॾींदी विकिणिया। पछाड़ी टोकरो गले में विझी करे अधु किलो पापड़ मूंखे पचाए ॾींदी चुल्ह ते, इहे विकिणी अच। उन में बि एतिरो त मिली वेंदो, ₹1.5 त। हा ऐं उन में वरी चांस मिली वियो। असांजो मास्तर हूंदो हिकिड़ो, हिकु दफ़ो मूंखे सजा ॾिनई। मां स्कूल जी प्रार्थना मां चवाईंदोसि, पहिरीं मां चवां पोइ ॿिया सभु ॿार चवनि। हिकु दफ़ो मां होमवर्क कोन करे वियुसि गणित जो, ऐं गणित जो टीचर उन ॾींहुं आयो ई कोन हो। मुंहिंजी भॻवान ॿुधी
पर जेको उन जो पीरियड अटेंड करण आयो मास्तर उन नालो पन्ना लाल, उहो हो पीटी टीचर। उनखे सुबुह साण हिकिड़ो ई पीरियड अधु कलाक असां प्रार्थना कंदासीं, पोइ अधु कलाक उहो पीटी कराईंदो। उन जॾे खे मोकिले जॾो छा मुंहिंजे लाइ त भॻवान थी आयो। बसि चई होमवर्क कोन करे आहीं, हिकिड़ो गानो ॻाए। मुंहिंजो हुन में छा आहे, इहो त मुंहिंजो ॼण भाग खुलियो। चई पर कन पकिड़े करे ॻाए, बीह करे। मां बि ॻाइणु शुरू करे छॾियो। अच्छा, हिकिड़ो ई गीत ईंदो मूंखे तॾहिं, या त प्रार्थनाऊं स्कूल में जेके टे चवंदासीं, या हिकिड़ो गीत हो, तुम ही हो माता पिता, चलो सुबुह जो स्कूल में वञण लाइ असांजे घर में हिकिड़ो रेडियो हूंदो हेॾो वॾो वालनि वारो। उहो रेडियो 5 मिंट त गरम थियण में लॻंदो हो साईं। हुन में साई बत्ती ॿरंदी ओॾी महिल। हा, वो चवंदो ये आकाशवाणी का ये विधवा भारती केंद्र है। साईं विविध भारती, साईं विधवा भारती, विविध भारती, विविध भारती। हा हा हा, विविध भारती। बसि पोइ उहो गीत ॿुधी करे 7 थींदा पूरा, डोड़ पाए भॼी वेंदोसि स्कूल में पहुचंदोसि। त इहो रोज़ ॿुधंदोसि, 100 दफ़ा खनि ॿुधंदो, 100-200 दफ़ा। त इहो गीत यादि थी पियो, त इहो ई गीत मूं ॻायो। ॻाईंदे ॻाईंदे ॻोढ़ा वहण लॻा। मास्तर ॾिसे वेठो, मां कन झले ॻायां वेठो। जी रुने छो, हेॾो भलो ॻायो अथई कंध भॻा। हा, मुंहिंजो इन्हे करे पियो रोआं। ॻाइण जी त ख़ुशी आहे, पर कन पकिड़े करे ॻाइण, माना इहा त मुंहिंजे लाइ परचाणीअ जी ख़बर थी न। मास्तर उथियो कुर्सी तां, मूंखे भाकी पाए सीने सां लॻाई। चई ॾाढो सुठो ॻायो अथई। रुपयो खीसे मां कढी करे मूंखे ॾिनई। तॾहिं 9 आने मिलंदी बालकनी जी टिकट, ऐं 7 आने सर्कल जी 3rd क्लास 5 आने। चई सुभाणे संडे अथई, सुभाणे हिन मां हिकिड़ो पिक्चर ॾिसी अचां। पोइ परीहं सूमर ॾींहुं अची त इन पिक्चर जो हिकिड़ो ॿियो गीत अची मूंखे ॿुधाइजां। बसि उतां जेका लाइन मिली वई, उन मालिक जी रहमत थी वई। उहो सिंधी बि ॻाइणु सिखियुसि, साध मोतीराम मुंहिंजा गुरू हूंदा। बसि जीअं माण्हुनि खे खपंदो न, मां प्रोग्राम उहो ई कंदो आहियां। भई हिनखे छा थो वणे, भई तूं त वाङण भला ठाहींदी आहीं। जया खे बि चवंदो आहियां, सभिनी बूथ में न विझ पंहिंजो मर्ज़ीअ जो। महिमान आयो आहे, उन खां पुछ न भई छा खाईंदे। तूं खणी मटर पटाटा ठाहींदी आहे, हू चवंदो बिह पटाटा। इहो ई फ़र्क़ु पवंदो न। हिकिड़ो आयो दोस्त हितां जो ई आहे, अर्जन आवताणी। जया खे चई छॾियो मां, मुंहिंजो जया जीअं हेतिरा साल थिया आहिनि पाण खे शादी कए, हीउ वीचारो पहिरियों दफ़ो आयो आहे। बाक़ी मां त चकर बाटा वेंदो रहंदो आहियां, हिननि वटि प्रोग्राम कंदो आहियां। हिनजी मम्मी अम्मा मूंखे ॾाढो भाईंदी हुई, त हिनखे भांइजां चई छा ॿियनि खे घुटा ॾींदी आहियां। जवाब ई अहिड़ा नथो पुॼी सघिजे अम्मा माताउनि सां, मायुनि सां। हा, चई ॿियनि खे घुटा। अड़े मुंहिंजो उहा ॻाल्हि कोन्हे, महिमान आयो आहे, उन खां पुछबो आहे न। मां खणी उहा ठाहियां भाॼी। चई ठीकु आहे। त हुन महिमान बि चयो, चई न भाभी जेको तव्हां ठाहींदा खाईंदासीं, मां सभु कुझु खाईंदो आहियां। उहो बि चए न, ठाहींदसि त मां उहा आइटम जेका तव्हां दिलि सां खाओ। हुनखे बाहियूं बि घणेई पियो लॻनि, पर छा करे फाथो। चई भाभी जेको बि तव्हां ठाहींदा हो, तव्हांजो कसम मां दिलि सां खाईंदो आहियां। चई न में चयो थोरी हयाती विञाईंदी। सो नेठि चई भाभी जेकर तव्हां सुठे में सुठी भाॼी ठाहींदा हुजो, जया भाभी स्पेशल।
अॼु उहा ठाहियो, अॼु उहा खाईंदासीं। चई हा, पोइ त मां कढ़ी ॾाढी सुठी ठाहींदी आहे। ए जिन को पिणे जो श्राद्ध खाराइणो अथई छा? हुनखे ॾंदड़ पइजी विया महिमान खे। हाणे त अञा हू श्राद्ध पूरा करे 15 ॾींहं घर में खाधी हुई कढ़ियूं चांवर आहिनि। वरी हिते बि आई, हुन त तोखां पुछियो हो न, तो ई जेको आहे सो चयो भई जेको जया भाभी स्पेशल अथई, इहे अथई श्राद्ध स्पेशलिस्ट अथई। कंहिंजे बि घर में श्राद्ध हुजे कढ़ी जया वञी ठाहे ॾींदी अथनि। चई पोइ मूंखे बि इहो खाइणो पवंदो। मुंहिंजो चिंता न कर। पालनपुर जे पासे में अंबाजी तीर्थ स्थान वठी वियोसांसि। मूंखे टेंशन हुई, मुंहिंजो हूअ त कढ़ी खां सवाइ वरी जॾहिं कढ़ी ठहे न त ॿी का भाॼी कोन ठाहींदी आहे। भॻवान जो कसम हेॾा हेॾा वटा भरे मूंखे ढुक भराईंदी आहे। त मां रस्ते ते हिकिड़ी होटल हुई, उते मुंहिंजो 2 फुल्का हितां खाई हल, पंहिंजी मर्ज़ी वारी भाॼी ठाराए हिते, ऐं हिकिड़ो फुल्को त घर बि खाइणो पवंदई, न त मुंहिंजो जीअण हराम करे छॾींदी। हा तूं त हलियो ईंदे, पोइ वठ त मूंसां कंदी न। जीअं घर पहुतासीं, जीअं देरि कयो, मूं चयो जा महिमान गॾो त वरी उते मथे गब्बर वारे मंदर ते बि घुमायसि। चई हा हा। मुंहिंजो हाणे चई पोइ रोटी मुंहिंजो लॻाए आंटा वटजनि वेठा, ॾिसी कुतनि वांगुरु ॼिभ ॿाहिरि लड़की आई आहे। विहारी डाइनिंग टेबल ते हेॾो सारो डोंगो भरियल, जहिड़ा कोन शादियुनि में भई भरे रखंदा आहिनि कढ़ी, 2 वरी हेॾा सारा बाउल, वञे भरींदी वञे भरींदी, भरे हुअ वेठी ऐं ॾंदड़ हुनखे पिया पवनि, अलाए केॾी महिल मां अटकंदी। पोइ चई अर्जुन भैया हीअ पहिरीं कढ़ी ॾोघियो। चई रुखी कढ़ी? चई हा, ही त 4 बाउल इहे ई पी वेंदा आहिनि। चई मां मन में सोची, ही त हिनखे त तूं गॾ जी लिड बि खाराईंदी तॾहिं बि खाई वेंदो, पर मुंहिंजो छा थींदो? हू नियारे मूं ॾे, चिंता न कर। जया वई अंदरि किचन में, चई भई फुल्को कोसो कोसो तए मां निकिरे ढिड़िंग सिधो तुंहिंजे कर्मनि में। हूअ वई फुल्को कढण, तेसि ताईं मुंहिंजो ॾिस मतां वणी वञनि, हिकिड़ो ढुक त भरी, ओड़ी मुनो बाउल वापसि उन में जेका गेंदी हुअसि उन में विझी छॾी। जया आई फुल्को खणी, एॾी वणी पी विया। हा त पी त वई आहियां, पी त वियो आहियां। हा किशोर, बाबा जी दरबार में आहियां। हा मां हिते बाबा जी दरबार में आहियां, आनंद राम। हा अचां थो पुटु। हा अलाए ॻाल्हि किथे पहुती। हा वरी आई फुल्को मूंखे ॾिनई, ॾियण हुनखे आई, हिनखे वरी कढ़ी जा कटोरा भरे ॾिनई। ॾोघ ॾोघ घणेई पई आहे, पई त घणेई आहे, पर हाणे पीजे बि न। ईअं करे 3 दफ़ा उहो ॾेई वई, 4 दफ़ा हिन मुनो कटोरो होॾां लेटाए छॾियो। मुनो छा ॼण लॻभॻि सॼो। वई आई, चई हाणे खणी अचां तव्हांजे लाइ फुल्को? चई मुंहिंजे लाइ घोटो खणी अच। बुछड़े भुणजी हर भरू ईअं कबो आहे, तपाइबो महिमान खे? हुननि खे पंहिंजो मूर्तियूं ठाराइण आया, उते हलिया विया, वरी उतां पर ॿारा हिते अची विया। हाणे मज़ो हाणे अथव ॻाल्हि जो, हाणे हेॾी जो कढ़ी बची। अच्छा चंडी अकुल कोन थी
अको लॻे फणी ॾे ई कोन। इहो ॾिसे वेठी त हिन जा कटोरा खुटंदा पिया अचनि, पर हू मुंहिंजो देगड़ो छो कोन थो खुटे। हा सुख हाणे बची जो कड़ी। अच्छा ईअं वरी ज़्यान खोर कोन अथव। हा कुझु बि बचे समाज में असां टे फिरजूं अथव। भई ॻोयल अटो 2 फुल्कनि जो बची पियो, विझी वटीअ में मथां प्लेट ॾेई वरी तारीख़ लिखी रखंदी, भई मथां केॾी महिल एक्सपायरी डेट जो माल न अंदरि अची वञे। भई 17/2/24 कुझु बि भाॼियूं हे हो सभु जेको बचे न उछलणो कोन्हे, न को कंहिंखे दान ॾियणो आहे, को आड़े पाड़े वारी खे खणी कटोरो मोकिल न जिन न। उन ॾींहुं हाणे हेॾी जो कड़ी बची चई अजाई कीअं वञायां, कुझु त कयां। पोइ छा कई चंडीअ, उहा कड़ी डोंगे सूधो, छो जो फिरज आहे फुल, मथे जिते को न बर्फ़ ॼमाईंदा आहियूं सॼो जो सॼो उन में विझी छॾियईं। ॿिए ॾींहुं दुकान ते मोकिलियईं बीहनि जी भाॼी। मुंहिंजो जया असां वटि पालनपुर में बीह कोन मिलंदा, पोइ केॾी महिल अहमदाबाद वेंदोसि वठी ईंदोसि। मुंहिंजो जया मूंखे बीह आंदे ई 6 महीना थी विया आहिनि। हिकु आड़े पाड़ी वारी खां उहो भाॼी मटाए मोकिली अथई, मां त टिफिन दुकान ते अचे न न। अॼु 6 महीने खां पोइ फ्रिज जी सफ़ाई कई हुई त अंदरां इहो निकितो। हा सो कोसो करे कर्मनि में हयो थमई, आंटा सड़िया बचा। ही बि जेको कढ़ी रखी छॾियईं मथे, 3-4 ॾींहंनि खां पोइ मां दुकान ते वेठो हुअसि, फोन आई जया जी, हेॾा मुंहिंजो छा आहे मुंहिंजी होॾा, झटि अचो घर। मुंहिंजो छो को पेकाणो ॾिण बिण आयो अथई चई न। अरे पर छो अचां, शाम राति जो ईंदुसि न 8 खां पोइ। चई न झटि अचो प्लीज़, तव्हांखे मुंहिंजी कसम अथव। मुंहिंजो भेण हीअ बि मरी पए। मूं त शटर खे ई तालो ॾिनो, वञी पहुतसि घर, गाॾी 2 व्हीलर बाइक, वञी हेठि बिहारी मथां ॿाहिरि निकिरी आई, आवाज़ ते सुञातई त मुंहिंजो उहो ई अची विया। मथां ई रड़कई, चई अखियूं पूरे मथे चढ़िजो, जो अंधो करे मारींदी जा। अखियुनि पूरनि जो मतिलबु कहिड़ो? चई हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारणी आहे त पाण अखियूं खोले अचां न, ॾेखारणी थी त चई न। मां बि हाणे घर जा कुल 17 ॾाका, 8 हीअं 9 हीअं ॻणियल हुआ। ॻणे चढ़ी वियुसि, अखियूं बंदि। 5 मिंट थी विया, चई वियो वियो। मुंहिंजो हाणे अखियूं खोले विया। चई न चंडी हिकिड़ो हेॾो सारो थाल, उन ते वरी बूजरी टवाल ॾिनल, अची मुंहिंजे पासे में टेबल ते रखी, छुरी ॾिनई हथ में। मुंहिंजो छो छुरियूं पई ॾी? चई कट। मुंहिंजो कंहिंखे कटियां? अॼु न को तुंहिंजो बर्थडे आहे न को मुंहिंजो, केक थी कटाई? अचई तूं कट न। चई पर अखियूं न खोलजां। मूं हथ सां हथ मुंहिंजो रखी ॾिनई ओॾे मथां थाल जे मथां, हिनखे कटीसि। कटियां ॼण पथर, कटिजी न। वरी हुन हथ जे मथां ॿियो हथ रखी वरी हीअं गहको ॾिनोमांसि। न मुंहिंजो जे कटिजे कोन थो, आहे छा नालो त ॿुधाए? अरे चई तूं कट। चंडी वञी हमाम दस्ते जी गनी खणी आई। हुन मथां मुंहिंजो उहो कप पियो आहे, उहो हमाम दस्ते जी गनी छुरीअ ते हईं, भई जीअं कटिजेसि। हू त कोन कटियो, पाण मुंहिंजूं ॾोॾियूं भॼी पयूं हिते।
मां टेंशन में नेठि हिकिड़ो गंढो उन मां निकितो चई आ कर आ खट मिठो तो खाई या वाहेड़ा बात खोल आ ए जडा तू समझ वॾी साइज़ जा ॼमूं तोखे मिलिया अथई ऐं उहो सॼे ॼमूं खे तोखे ॿरो ॾियणो आहे मूं बि हा गुलाब ॼमूं वरी जो मूं वात खोलियो चंदीअ उहो जेको गंढो सिधो वात में विधी हाणे भॼे न ॾाढो भॼण ते अची वियो पोइ चूसांसि पियो चुपींदे चुपींदे 4-5 दफ़ा पुछी हेॾा छा पिया खाओ मुंहिंजो ख़बर ई कोन थी पए छा पियो खां थधो थधो आहे चहिरो चहिरो आहे पर छा आहे उहा मूंखे ख़बर कोन थी पए अखियूं रुगो खोलण ॾे हा त पोइ त मां तुंहिंजे सॼे खानदान खे खोले रखंदुसि चई न वरी ॿुधाए अरे छा ॿुधायां ॾिसण ॾे न चई मां ॿुधायां भला मुंहिंजो तूं ई ॿुधाए चई एॾा जेका तव्हां आइटम खाओ पिया न उनजो नालो अथव कढ़ीअ जी कुल्फी हाणे को महिमान ईंदो आहे न मुंहिंजो पंहिंजी पसंदि जी भाॼी ॿुधाइजांसि हा न त कढ़ियुनि जूं कुल्फियूं खाइणी पवंदी वरी मूंखे इहा मस्ती आहे जीवन जी सच्चाई कोन्हे पर जंहिं बि घर में स्त्री जो सम्मान थियो आहे न्याणियुनि जो सम्मान थियो आहे माता पिता जो सम्मान थियो आहे उनखे परमात्मा अॻे खां अॻरू अॻे खां अॻरू अॻे खां अॻरू रखंदो आहे जंहिं घर में स्त्रीअ खे सम्मान न मिलंदो आहे न्याणी वारा त आहियूं न सभिनी घर में न्याणी आहे वो कंहिंजे घर में नुंहं जे रूप में कंहिंजे घर में धीअ जे रूप में कंहिंजे घर में पोटीअ जे रूप में घर में घरवारीअ जे रूप में हाणे असांजे घर में 2.5 भाती आहियूं मर्द मां मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजो पोटो मायूं पाण 4 आहिनि जया मुंहिंजी धीअ मुंहिंजी नुंहं ऐं वरी मुंहिंजी पोटी उहा बि 15 साल जी आहे हाणे चइनि मायुनि खे मुंहुं ॾेई वेठा आहियूं माना सम्झो था केॾो वॾो हिमत वारो कमु आहे हिन दर सां मुंहिंजो प्यारु आहे उन प्यार खे बि 91 पहिरियों दफ़ो आयो हुउसि मां हिते तॾहिं खां वठी बाबा भगत राम जी हूंदा साक्षात उन परमात्मा जी प्रतिकृति परमात्मा जी मूर्त हर ॻाल्हि में उन्हनि खे मुंहिंजा जोक बि वणंदा मुंहिंजा भॼन बि वणंदा मुंहिंजा गीत बि वणंदा मुंहिंजो सत्संग बि वणंदो बसि उहो प्यार प्यार हमार अमर रहेगा ऐं वाकई अमर प्यार थी वियो हे असांजा साईं जन इहे बि उन्हनि जी प्रतिमूर्ति आहिनि साईं कृष्णदास जी बि उहो त ॼावा ई मुंहिंजे साम्हूं ही बि जवान हुआ उन ज़माने में पर प्यार विरहाइण केरु सिखे त हिन दरबार में रुगो 5 ॾींहं अचे हा उहो पाण प्यार जी प्रतिमूर्ति थी वेंदो मां को संत कोन आहियां मां वाणियो वाणे जो पुटु हा पर संतनि जे संग में सभई ॻाल्हियूं अची वयूं भई भॼन ॻाइण बि हे बि हो सॼी दुनिया मूंखे जया जे करे सुञाणंदी आहे ऐं सुभाणे ॿाहिरां हिते मां शादी में आयो आहियां किशोर वाधवानीअ जे पुट जी शादी आहे उन जी शादी आहे साईं ॾाढा मूं ॻाया 30 साल पहिरीं जॾहिं बैंड घुराई हुई त बैंड रस्ते ते हलंदी आहे न उन में तॾहिं हिकिड़ो नओं रवाज़ निकितो भई बैंड वारा हिकिड़ो ॻाइण वारो वठी ईंदो आहे उहो ॻाईंदो वेंदो माण्हू नचंदा वेंदा
उन खां उहो माइक फुरे ऐं मां हिन सॼी ताईं चकर भाटा जी बाज़ार मां ॻाईंदो वियुसि। ॾाढी ख़ुशी हुई, ॾाढी ख़ुशी हुई। चयो मुंहिंजो पुटु अञा नंढो, त उन ॾींहुं जहिड़ी मूंखे 4 महीना पहिरीं तारीख़ लिखाए छॾियईं, छो जो 13 तारीख़ आहे उहा लाल लोई। भाऊ तव्हांखे जीअं मुंहिंजा लाॾा ॻाया हो रोड ते, ऐं रोड ते त तव्हां कोन ॻाराइबो, पर तव्हांखे हाज़िरी ॾियणी आहे, भाभीअ खे वठी अचिजो, ज़रूरु ॾींदासीं। त टियों ॾींहुं पाण मुंहिंजो प्रोग्राम होॾां बॉम्बे खां परियां, वरी उतां बॉम्बे आयुसि, वरी उतां फ्लाइट में रायपुर आयुसि, रायपुर खां कल्ह वरी अॼु हिते आयो आहियां। 3 ॾींहं हिते रही वरी 14 तारीख़ वापसि रायपुर खां ई फ्लाइट आहे, सिधो अहमदाबाद पहुचंदुसि। ऐं मुंहिंजो वरी 2 ॾींहं हुननि वटि फंक्शन आहे ऐं हूंदासीं होॾां झूलेलाल मंगलम में। त मुंहिंजो वरी उहो चांस मिले थो या नथो मिले। अॼु जेको त चांस मिलियो आहे त वञी करे मां संगत जो बि दर्शन करे अचां, संतनि जो बि दर्शन करे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। जोरदार ताड़ियूं वॼाए करे साईं जन जो स्वागत। आहा, दरबार साहिब सां साईं जन सां सहज प्रेम। साईं जन एॾे वॾे पंहिंजे अवस्था में, एॾे पंहिंजे वॾी कला में कि देश विदेश वेंदा आहिनि, लेकिन ॾिसो दरबार साहिब में असांखे पतो बि न हो कि साईं जन अची चुका आहिनि, लेकिन पाण ई एॾो प्यार स्नेह हिननि जी आशीर्वाद मिलंदी रहंदी आहे कि पाण ई हली आया आहिनि। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। आयो लाल सभई चो झूलेलाल। हा, सभु प्रसाद स्वीकार कंदा। जबलपुर मां साईं दीन दयाल जन ॾिसो पौधो खणी आया अथव ऐं भेंट था ॾियनि। हा, शांति ऐं छांव वारो पौधो करंजीअ वारो साईं जन खे ॾियो न। हा, गिफ्ट ॾींदा। हा मामा, हा। बोलो वृंदावन बिहारी लाल की। बोलो श्री हनुमान जी महाराज की जय।